सॼे विरन खे हिकिड़ो ई विरद कहिड़ो तूं ई तूं हिकिड़ो कर कहिड़ो विरद कर ॻाल्हि कर कहिड़ो विरद कर या रहो पिरीअ वटि या कज पिरीअ जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धाल शर क़ादिर कंहिंखे न करे जॾहिं न हिक जो थी ख़ुदा जो कसम तूं हिक जो थी वञ उहो हिकु अहिड़ो त बेनियाज़ आहे जो सॼी दुनिया तुंहिंजे कदमनि में मोकिले छॾींदो उनजो वाइदो आहे जेको मुंहिंजो थींदो आहे काइनात मां उनखे ॾेई छॾींदो हा ऐं मुस्लमान दिलनि ते हुकूमत चाहीं थो दुनिया में कॾहिं बि मरण नथो चाहीं हिक जो थी वञ हिक जो थी वञ हिक जो थी वञ उहो हिकु केरु आहे जेको पाकनि खां बि गला हिकु केरु आहे जेको पाकनि खां बि पाक आहे जेकॾहिं तूं अञा बि न सम्झी त पोइ अली मोहम्मद फ़क़ीर त अॻु ई दाहूं थो करे पियो त मां बि सिधो दराज़नि ॾे थो हले अली सचल साईं खां थो पुछां त सचल सोना तूं ई ॿुधाए इहो हिकु केरु आहे इन सां प्यार कीअं थींदो अच त सचल साईं खां हली पुछो ओ जय दिल पीता हाय जय दिल पीता इश्क द साथ मस्त मस्त नाम जय 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 पीता जय जय पीता जय जय पीता इश्क द मस्त मस्त नाम जय जय पीता जय दिल पीता इश्क द मस्त मुकाबल जय जय पीता है मस्ती दे विच मुहब जो बुझिया इश्क करता कर कोई जय जय की हलवर ते खाइण ते जरे हेठ करे जरो उज़हा जो ढगो पीछो सारे पाण खे त ख़बर पवई इश्क कर यार सां त ख़बर पवई ई हलवा खाइण सां यार कोन मिलंदो आहे दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं बि को बिच ज़मीन में पोखबो आहे जेसिताईं उनजी खल न सड़ंदी आहे तेसीं कौच कोन निकिरंदो आहे तूं चवीं त अहिड़ो थुल्हो बि हुजां हज़रत बि हुजां अल्लामा बि हुजां 20 माण्हू पोयां थी हलनि वली बि छा कोन थींदे वली उहो थींदो आहे आशिक़ उहो हूंदो आहे जेको जान जो सौदो करे पंहिंजे यार जे हवाले करे ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती होद मिटा हस्ती को पांजे पाण के गुम करो फकीर थी वने चरियो थी वने अखरा दे विच जोड़ी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया इन अखरन मां निकरी वने इन टिकड़े पंजिन मां निकरी वने ए जेको नाटक कयो थई हो नाटक छडे दे हिक सां प्यार कर ये प्यार कर जो जमीन में निहारी तरह वो मालिक उड़सी पण में निहारी तरह वो मालिक उड़सी अरे तो का तो हो मजनो 100 दफा भलोवा जेको एक दुनिया जे लैला जो आशिका एक दुनिया जे छोकिरीअ जो आशिका दुनिया जे चरिए जो आशिका जंहिं वक़्त में मजने खे ख़बर पई त लैला ख़ैरात कई आहे किस्तो खणी वञी कतार में बीही रहियो त लैला खां ख़ैरात थो वठां सभिनी खे लैला ख़ैर ॾींदी वई सभिनी खे लैला ख़ैर ॾींदी वई जेॾीमहिल मजने जो वारो आयो थक हणी किस्तो भञी छॾे त ख़ुशीअ में नचण लॻो तू तो नमाज तो पढ़ी जन रब ते थोरो तो खणी एडी लिस्ट ठाहे जो तो भी मौला ही बिले ही बिले ही बिले ही बिले आशिकन जी नजर ॾिसो इमाम गज़ाली इमाम रब्बानी ने निहार इमाम रब्बानी से फरमाइन था मुखे उन दे खुशी थींदी आ जहदे मुजो रब मुजी दुआ कबूल न कंदो आशिकन जी नजर ॾिस पाण फरमाइन था मां दुआ घुरंदो हां जॾहिं रब उहा कबूल न कंदो आहे ऐं ईअं न थींदो आहे मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न थींदी आहे इमाम रब्बानी फरमाईंदा मां ख़ुशि थींदो हां त मां पंहिंजे यार जे रज़ा ते राज़ी थियो कॾहिं यार जे रज़ा में राज़ी रही ॾिस कॾहिं अल्लाह जे क़ुर्ब में थोरो मथे में ज़ूर थो वेंदा ख़ुशी होॾा मरी वियो हां सूर आहे चेल में ज़ूर पियो छा रब तोखे ॾिसे कोन थो जवाब ॾे
तुझे चेहरे जे सूरज जी रब के खबर काने, तुझे मथे जे सूरज जी रब के खबर काने। दुनिया जालो गोकड़ करण वारा आधी जो उठी करे, मुसल्लो विछाए करे, मुंह काबे दे करे, नफिल तहज्जुद जा पढ़ी, मदीने दे मोहर करे, मुझे मुस्तफा करीम के सल्लो करे। दिस हुजूर ते दुरूद सलाम पढ़ी। दिस खुदा जो कसम तू त एक दफो तो चवी इमाम रब्बानी इमाम गज़ाली जो ओ गुलाम जे अर्ज कयो क़िबला मुसल्लो तहां जो टुटी वयो आ, नौ मुसल्लो पाण फरमायो बच्चा रहण दे, क़िबला मुसल्लो टुटी वयो आ, बच्चा रहण दे। जेडी वाला टियो दफो चई अर्ज कई क़िबला भला सजो मुसल्लो न मटियो, ये सजदे वारी जाय गरी भैया इनखे मटियो, बच्चा भला इनखे मटे छन। सजदे वारी जाय जो टुकरो कढी करे नौ टुकरो हणी पाण फरमाइन था जेडी मल मां पंहिंजे दिस्तार में बधी ऐं नमाज पढ़ी सुतुस चवन था अल्लाह जे इज्जत जो कसम 25 दफा मुझे मुस्तफा दीदार कराए। तो आशिकन के ये समझो अच्छा आशिक वेठा भले फर्श ते हुजन उन्हनि जी दिल पंहिंजे यार अर्शन को मथे सफ़र कंदी आहे। बहरहाल ही बहराणी जो माहौल आहे, शायदि मां काॾे घणो न निकिरी वञा, इन करे मां सचल संजे वरी शहर ते वापसि मोटी अचां। जेसि ताईं पाण खे फना न कंदे, जेसि ताईं हिन दुनिया जे गंद मां पंहिंजी जान न छॾाईंदे, जेसि ताईं दुनिया जे हिन लालच ऐं लोभ मां पाण खे ख़तम न कंदे, तेसि ताईं यार कोन मिलंदो। ही जिस्म साड़ अंदरों गौच निकिरे, और जॾहिं गौच निकिरंदो आहे उहो निशानी आहे मुंहिंजे रब जो वाइदो। दुनिया तुझे ला दीवानी हुंदी, दुनिया तुझे ला मस्तानी हुंदी। इंसान त छा जंगल जा जानवर भी तुझे कदमन में गिरी करे सलाम कंदा, छो जेको खुदा ऐं मुस्तफा जो थी वेंदो आहे दुनिया हुन जी थी। सुभान अल्लाह। सचल साईं जो शेर हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह पुलिस जा सिपाही तो के मुबारक सचल साईं तो के दुआ ॾेई कह मौलवी साहब जो नालो जे कदे 20 लक़बन सां न वरत फूकजी वींदो त मां स्टेज जा मुंहिंजो नालो अदब सां कोन वरते। कह वॾेरे जा मुंहिंजा तूं पूजियो न ॾीस त फूकजी वञे। वाह सोना सचल आशिकन जो निहार त सही उन्हनि जो मज़ो छा में हो दर सया देस में सिपाही दर सया देस में सिपाही अल्लाह दर सया देस में सिपाही दर सया दे समय सिपाही सच्चलो का सुनो ओ जंदल पीता इश्क द जाम साथ मस्तो मस्त मुदामल जंदल पीता। सुभान अल्लाह। हाणे आखिरी जुमला ॿुध। इब्लीस हिकड़ो सजदे जो इनकार कयो, घणन सजदन जो गालाए, घणन सजदन जो हिकड़ो सजदो। ओहो थोड़ो गौर सां ॻाल्हि ॿुधिजा, ओहो सजदो इबादत जो हो या अदब जो? ॻाल्हायो, चुप न कयो सफ़ा। अल्लाह ताला इब्लीस ख़बर तो इब्लीस पावरफुल कितरो भाड़ियो 10 साल जन्नत जो खजानची रहियो, पंहिंजे मर्ज़ीअ ते जन्नत में घुरंदो। थोरो तवजह कजा मुसलमान, पंहिंजे मर्ज़ीअ ते जन्नत में घुमण फिरण और मर्ज़ीअ ते अचे मर्ज़ीअ ते वञे। 10 साल जन्नत जो खजानची रहे, 10 साल रहे, 6 करोड़ साल अल्लाह जी इबादत में गुजारे। घणा साल? वरी चओ मुसलमान 6 करोड़ साल अल्लाह जी इबादत में गुजारण वारे के रब्बे ज़ुल जलाल हिकड़े ही सेकंड में दरता तड़े छड़ियो। सजी हिन महफिल जो निचूड़ खणी तो चा जवाब दे उन ओहा केड़ी गलती कई, तवज्जह कजा, उन ओहा केड़ी गलती कई जेका हिकड़े सेकंड जी गलती
6 करोड़ साल जे इबादत खां भी मथे टपी वई उहा कहिड़ी ग़लती कई जवाब ॾींदे जवाब ॾींदो त उन अल्लाह जे नबीअ जो शान कोन सुञातो छा कोन सुञातई उन अल्लाह जे सजदनि जो इनकार कयो चयो न अल्लाह जी हमदो सना जो इनकार कई चयो न फ़क़त हुन अल्लाह जे नबीअ जी इज्जत के कोन सुञातो जे मुंहिंजा मौला जे हाणे पैदा कयो थे मिट्टीअ मां ठाहियो थे जंहिं ख़ुदि सजदो न कयो आहे मां उनखे सजदो कयां तवज्जो कर हुन कयो मां सजदो कयां रब चयसि मां इहा उन ज़ात खे सुहंदी आहे जेका हमेशह हिकु जहिड़ी हूंदी आहे तूं फाड़िया केरु थींदो आहीं इन नबीअ खे जेके तूं ॾिसी त थो त आदम आहे पर तोखे कहिड़ी ख़बर अथई न आदम जे चेहरे में अॼु मां रब राज़ कहिड़ो रखियो आहे उन आदम जे चेहरे खे ॾिसण खां पोइ जन पंहिंजी पेशानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ झुकाए छॾी कदमनि में अदब जो सजदो कयो उहे अॼु ॾींहं ताईं बि को जिब्राईल लॻो वेठो आहे त को मीकाईल लॻो वेठो आहे को इसराफील लॻो वेठो आहे कंहिंजी मके में ड्यूटी त कंहिंजी मदीने में ड्यूटी ऐं जंहिं आदम जे चेहरे ॾे न ॾिठो सिर्फ़ आदम जे बशरियत ॾे ॾिठो अल्लाह जे ज़ात हिकिड़े सेकंड जी बेअदबीअ में 6 करोड़ साल जी इबादत ख़त्म कई या न कई जेडी महिल क़ुरान पढ़ंदे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतान छा बिगाड़ियो आहे शैतान जवाब दे छा कयो आहे शैतान तोखे जो क़ुरान पोतो पढ़ी पहिरीं चयो मौला न मरदूद खां मूंखे बचाइजा छा तुंहिंजो बिगाड़ियो अथई चओ मुंहिंजो त न बिगाड़ियो अथई पर सोने नबीअ जी जंहिं इज़त न कई उन सां असांजी का लेण देण न आहे रब चए थो मुंहिंजो क़ुरान बि पोइ पढ़जा पहिरीं नबीअ जे बेअदब खां पनाह घुरजा पहिरीं नबीअ जे बेअदब जी पनाह मां रब खां घुर चओ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मां रब तोखे शैतान खां पनाह ॾियां रब चवे थो पोइ चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यानी बेअदबी जेका आहे उहा बि नबीअ जी बेअदबी तुंहिंजी इबादत तोखे कान बचाए सघंदी इन करे अल्लाह जा बाना हाणे पंहिंजे पाण में वञी सोच लतीफ़ सरकार फरमायो वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो तखे लिखो कीन लतीफ़ चवे पारो चोबे पार थी सती बद संदरो फिर पुनल सां पार तिहां पोइ निहार त तो में तेरो दोस्त जो केतिरा हज़ारे शहर लतीफ़ साईं जा पढ़ा हू कोन्हे हिन रीअ ही न हुनाधार हू कोन्हे हिन रीअ ही न उन्हाधार अल इंसान सिरिजुन व अना सिरहु ई बरूड़ ज पचार कदा व्या तवार आलिम आरिफ अहड़ी आलिम आरिफ अहड़ी तवार कंदा लिया हुते कोई फर्क कोन्हे को हुते यारो यारी लगी पई आहे अचो त सुहिणे नबीअ जा दीवाना बणिजी वञो अचो त सुहिणे नबीअ जा परवाना बणिजी वञो अचो त सुहिणे नबीअ जा आशिक बणिजी वञो हिते थोड़ी टाइम जी मिसिंग अगर न थिए हा त यकीन कयो अॼु दिलि पई चवे त मां तोखे उहो सुहिणे अलीअ जो शान ॿुधायां हा उहो तोखे ॿुधायां हा जो तुंहिंजे दिलि जे दिमाग़ जो पर्दा खुली वञनि हा त मदीने जे ताजदार जो सुहिणे अलीअ खे लक़ब था फरमायो अबु तुराब ओ मिट्टीअ जा अब्बा छाजे करे बयान फरमायो हुज़ूर इहो लक़ब ईअं कोन ॾिनो हो अली अली सुभान अल्लाह अली चओ चओ अली अॼु बि अलीअ खे अली त अलिया पर अलीअ जे आशिकनि खे सुञाणण अॼु बि सवलो आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवाना सजण साईं जो फ़क़ीर आहियां हदीस क़ुरान खां ॿाहिरि न वेंदुमि मतां तुंहिंजे दिलि में भोलो हुजे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफ़िक़ुन वला युबग़िदुहु मुमिन मदीने जे साईं फरमायो कॾहिं बि मुनाफ़िक़ मुंहिंजे अदा अलीअ सां प्यार गल गल मुनाफ़िक़ कॾहिं बि प्यार वरी चओ मुनाफ़िक़ कॾहिं बि प्यार कोन कंदो मदीने जे मीर फरमायो वरी मोमिन अलीअ सां कॾहिं बि बुग़्ज़ मदीने जे साईं फरमायो हाणे साथ ॾियण लफ़्ज़नि में सफ़ा थोड़िया होरिया चवां तोखे फ़ैसिलो पाण करणो आहे पंहिंजे मुंहं सां सोचजां त तुंहिंजो अलीअ सां प्यार आहे या न आहे जेॾी महिल न दिलि पर अलीअ जो ज़िक्र तुंहिंजे आॾो थिए पंहिंजे तबियत ॾे निहार त तुंहिंजे तबियत में ख़ुशी ऐं सुकून थो थिए या बेचैनी थी थिए
ताल खत्म ॿुधाए न पंहिंजे मुंहं सां सोच जा वञी छो बिलड ग्रुप ॿुधो अथव बिलड ॿुधो अथव जॾहिं हिन को माण्हू मरंदो आहे पियो डॉक्टर चवंदो बाबा हिनखे रत लॻंदो भला सिंधीअ में चवां रत लॻंदो कहिड़ो रत डॉक्टर चवंदो बाबा पहिरीं वञी रत चेक करा त हिन सां मिले थो या नथो मिले जेकॾहिं हिन सां रत मिले थो त तुंहिंजो रत हिन जी जान बचाईंदो पर जे तुंहिंजो रत ई हिन सां नथो मिले त फुड़ो अंदरि वेंदो त छा थींदो आहे चओ छा थींदो आहे रिएक्शन छा थींदो आहे हमारो ॻाढ़ो थींदो वेंदो बेचैनी थींदी वेंदी इएं अॼु बि दुनिया जे तख़्ते ते निहार ऐं मुस्लमान सुहिणे अलीअ जे शफ़क़त वारे बिलड सां जंहिंजे मोमिन जे ईमान वारो ग्रुप मिलंदो आहे जीअं उन जाॾो अली अली थींदो आहे त उनखे ईअं सुकून मिलंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में सुकून मिली वेंदो अॼु बि इन 15वीं सदीअ जे अंदरि अॼु बि अली अली करण सां तूं अली अली कंदो वञ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे अहिड़ा माण्हू मिलंदा कचहरीअ में वेठा हूंदा त हेॾे होॾे निहारींदा बेचैनी थींदी हिक ॿिए खे चूंटियूं हणंदा हाणे वरी ॿियो थिए अलीअ जे पासे नेट उथंदा छो जो ग्रुप मिले ई कोन थो जे तुंहिंजो न हिते ग्रुप नथो मिले त हुते तुंहिंजो छा थींदो जे हिते तुंहिंजो ग्रुप नथो मिले त हुते तुंहिंजो छा थींदो इन करे दिल भर अलीअ सां प्यार कर ओ मुस्लमान टाइम सफ़ा थोरो आहे ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि केरु सोचे त टाइम घणो आहे 4 थी विया जेके 2-3 कलाकनि खां वेठा आहिनि उन्हनि खां पुछो सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मुंहिंजे हा इंशाअल्लाह ताला महफ़िल कुशादी हुजे भिरिया रोड जे भर ते ऐलान थो कयां इहे फटाका हणण वारा घणा इहे करे हेड़ी जंगल महफ़िल हुजे दीवाननि जी महफ़िल हुजे त मां तोखे 5 तन पाक सॼो क़ुरान मां कढी न ॾेखारियां त चजा सजण साईं जो फ़क़ीर ई नहीं इमाम हसन हुसैन जी शहादत सूधो हिजरी सूधो सन सूधो नालन सूधो तुझे दिल में ख्याल ईंदो त हे कीअं फ़क़ीर कढंदो तोखे ख़बर कान्हे का त उहो ई ख़ुदा आहे जेको हसन हुसैन जो बि मालिक आहे त क़यामत जे ॾींहं जो बि मालिक आहे इंशाअल्लाह ताला इहो चैलेंज सजण साईं जो ग़ुलाम तोखे ॾेई थो वञे जिते वणी उते महफ़िल सजाइजां तोखे अबजद मां कढी ॾींदुमि सुहिणो हसन हुसैन त छा सुहिणो सैयद अब्दुल कादिर जीलानी हींअर जो हींअर कढी ॾे क़ुरान मां जे चवीं त हल पोइ थो अॻिते हलां जवाब ने चमी तई तो के महबूबे सुभानी हसनी हुसैनी बचड़ो कढी दिया मां तो के रब जे कुरान मा अल्लाह जे कुरान के खोल अल्लाह जे सुने कुरान करीम के खोल अल्लाह जे जात बाबरकात कुरान करीम जो बस ओहो मुझा दोस्त अजीज आयत जो हिस्सो तिलावत कया मुझे बेनियाज रब फरमायो वलियम मुर्शिदा जे अंदर खोल अल्लाह जे जात बाबरकात हिक जगह ते वलियम मुर्शिदा ओ मुर्शिद वारा तू नची खुश थी रब जे जात तोखे मुर्शिद ता फरमायो वलियम मुर्शिदा कुरान में हर जगह ते नाहे वली जो लफ्ज औलिया जो लफ्ज कमो पेश 13 जगह ते आयो मगर वलियम मुर्शिदा वलियम मुर्शिद वक़फ कयोसी आयत पूरी थी वलियम मुर्शिद हिकड़ी जगह ते आयो हाने हेने तवज्जो कजा ए लफ्ज मुजा गौर सां बुधजा वा लाम या वली मीम रा शीन दाल 7 हरफ हल वलियम मुर्शिद में इन 7 हरफन जी वनी अबजद कढ त घणी थी थे सुभान अल्लाह छा आहे अबजद वारो त इतई नारो हणे त फ़क़ीर इतई नारो हणी तोखे ॾेखारे वलियम मुर्शिद 7 हरफन जी अबजद कढंदे त 7 हरफन जी अबजद निकरंदी 397 सुभान अल्लाह घणी निकरंदी
वरी ॿुधायो घणी निकिरंदी 397 वलीअ मुर्शिद 7 हरफन जी अबजद को तावीज़ वारो कुंड पासे में हुजे त भले फाटो खाए फकीर जी अबजद कढ जे 397 न थियनि त जजा सजण समझो फकीर ई नहीं। ऐलान थो चवां न हाणे अबजद ॼाणी थो त मिंट कर ओ खुदा जा बाना जे हसनैन करीमैन जे बचड़े खे भी रब कुरान में नवाज़ियो ओने हसन हुसैन के खुदा को न नवाज़ियो। कुरान जो वारिस केरा जवाब दे कुरान जो वारिस केरा सुम्मा औरसनल किताब अल्लज़ीन इस्तफ़ैना मिन इबादिना। कुरान मां तोखे कुरान जो वारिस कढी दिया कुरान मां तोखे जन्नत जा वारिस कढी दिया कुरान करीम मां तोखे ज़मीन जा वारिस कढी दिया ऐं सभिनी वारिसन खे आदो कंदे त को ॿियो कोन हूंदो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दरड़ो ई दरड़ो हूंदो। मदीने वारे मीर जा गुलामो इश्क जी महफिल में सभई बची वियासी रची वियासी कलाक खां भी ताजो वधीक टाइम वठी वियुसि। हाणे मां यू टर्न ॾेई पोइते थो मोटा त मां जेको अर्ज़ में कयो त इब्लीस हिक सजदे जो इनकार कयो घणनि सजदनि जो जवाब ॾियो घणनि सजदनि जो ऐं उहो बि अदब जो सजदो इबादत जो न। हिक सजदे जो इब्लीस इनकार कयो रब जन्नत मां तड़े छॾियो ॿाहिरि कढी छॾियो कढियो या न कढियो जवाब ॾियो। ऐं मुस्लमान ज़रा पंहिंजे अंदर में झाती पिया फजर जे सजदे जो इनकार करी थो या न। फजर जे सजदे जो इनकार बे पहिरीं ते वरी रिज़्क रोज़ी उन रब जी खाई बे पहिरीं जे सजदन जो इनकार उन जे फर्श ते रहियो वेठो है। टे पहिरीं जे नमाज जो इनकार उन जे धरती ते वेठो है। मगरिब जो इनकार उन जे रहमत में वेठो है। इशा जो इनकार उन रब खां परे नाही। वरी जेॾी महिल निंड मां उथी वरी बि मुंहिंजे रब जूं रहमतूं नेमतूं तुंहिंजे इंतज़ार में आहिनि या नाहिनि आहिनि या नाहिनि। जॾहिं मलाइक रात जो सुम्हणी पड़ी सुम्ही पवंदो हई मलाइक तुंहिंजो दफ़्तर खणी वेंदा आहिनि मौला पंजनी नमाज़ुनि ते ख़ैर हाज़िर मौला अज़ाब जो हुक्म कर मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे अज़ाब वारे दफ़्तर खे हेॾे रखो ॿुधायो त मुंहिंजे मुस्तफ़ा ते कलमे वारो आहे या नाहे। मौला आहे त कलमे वारो रब फरमाए थो कलमे वारो आहे अञा मौत कोन आयो अथसि मां अल्लाह जे तौबा जा दर खुलियल आहिनि जीअं निंड मां उथे मां अल्लाह जूं नेमतूं खणी वञो खाए मन शुक्रानो करे तौबा करे त माफ़ करे छॾियांसि। नेकीअ जे लाइ घरों निकिरी जी मन याद आई ऐं तौबा कयई त रब चयो ऐं मलाइको हिकिड़ो गुनाह कयो अथई 20 मौला 20 तौबा कई अथई हा मौला ये 20 गुनाह भी माफ़ कयोसि 20 नेकियूं भी ॾेई छॾियोसि। कंहिंजे करे जवाब दे कंहिंजे करे कोन ॻाल्हाई अॼु तार मां बेड़ो तरियो चओ मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दरिया परो परो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे न त छा मगर मौला घुरियो चो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा पुनल तुंहिंजे
जा सुना तुझे करे। सुभान अल्लाह। हुजूर जी जुती अर्शन खां मथे वई बेशक ॻाल्हायो। हुजूर जे नालैन जहिड़ी दुनिया जी का शइ आहे चौकाई न आहे। जुती त मिड़ई जुती आहे पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि में पहुती त शान निरालो थियो। जवाब सभई ॾियो त मां ॻाल्हि हिकिड़ी कयां। शान निरालो थियो। जानवर जे खल जी मोचीअ जी ठहियल पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि में पहुती त अर्श खां मथे वई। तो जवाब ॾियो जेका जुती कदमनि जे हेठां अचे उहा अर्शन खां मथे हले ऐं जंहिंजे रान ते मुंहिंजो मुस्तफ़ा सुम्ही निंड करे उन जो शान निरालो आहे आहे। कोन ॻाल्हाई सच चओ न वरी थो जुमिलो चओ कसम दे ख़ुदा जो सच ॿुधायो। हुजूर जे कदमनि में जुतड़ी पहुती नालैन मुबारक जानवर जे खल जी ठहियल उनखे अल्लाह इज्जत बख़्शी कंहिंजे करे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे केतिरी इज्जत मिली जो अर्शन खां मथे ऐं अर्श अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जे नालैन खे चुमो छो त मुंहिंजे महबूब जे कदमनि खे लॻी आहे। अर्श जंहिंजा कदमनि जे हेठों नालैन चुमी उहो केरु आहे जो हसनैन करीमैन जो बाबो आहे। सुहिणो मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार आहे। अम्मा बतूल सुहिणीअ जो बाबो आहे त पोइ सच छो नथो चवी मुस्लमान ईमान खे रखी ॻाल्हि छो नथो करी। हुजूर जे कदमनि जे हेठों लॻे अल्लाह उनखे अर्शन खां मथे पहुचाए। चाहे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे हंज में मुंहिंजो मुस्तफ़ा आराम करे उन सिद्दीक़ जो शान छा कोन ॻाल्हाई मुस्लमान ईमान सां ॻाल्हाए। भला अञा तोखां थो पुछां 70,000 मलाइक सुबुह जो 70,000 मलाइक शाम जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रोज़े अतर ते सलाम पढ़ण ईंदा हली या न? जवाब ॾे जवाब ॾे। 70,000 मलाइकनि जो सलाम हिते अगारो मूं चयो न त रब फरमाए थो जॾहिं गुलनि ते कुर्ब कंदो आहे त कंडनि खे बि रब लाइ छॾींदो आहे। जेकॾहिं गुंबज़ खज़रा जे हेठां सुहिणो अमीर उमर सुहिणो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे अॼु बि भाकुर में सुता पिया आहिनि। ॿुधायो न ते ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल आहे या न आहे? ईमान सां जवाब ॾे। ख़ुदा जो वास्तो थई मुंहिंजे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे लाइ दिलि में बदगुमानी न रख। सुहिणे उमर फारूक जे लाइ दिलि में बदगुमानी न रख। सुहिणे हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे लाइ दिलि में बदगुमानी न रख। सुहिणो अली उन सां प्यार कंदो आहे जेको अबू बकर उमर सां प्यार कंदो आहे। यादि रखी छॾिजां मुंहिंजे सुहिणे अलीअ जो प्यार आहे। सुहिणे अलीअ जो उन्हनि सां प्यार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानो यादि रखी छॾियो। सुहिणो अली क़यामत जे लिहारे जन्नत कंहिंजी आहे? चओ अल्लाह जी जन्नत कंहिंजी आहे? ठाहियल अल्लाह जी मालिकी कंहिंजी आहे? चओ मुस्तफ़ा जी जवाब ॾे मालिकी कंहिंजी आहे? दुनिया खे जन्नत मिली आहे इबादतुनि जे करे। दुनिया खे जन्नत जी टिकट मिली आहे। हुजूर जे सहाबा खे जन्नत जी टिकट मिली आहे। छाजे करे? इबादतुनि जे करे रियाज़तुनि जे करे बच्चा कुर्बान करण जे करे। अबू बकर तू जन्नती उमर तू जन्नती उस्मान तू जन्नती। छाजे करे? बच्चा भी ॾिनो जान भी ॾिनो माल भी ॾिनो उन्हनि खे जन्नत जी टिकट मिली आहे। पर मुंहिंजे हसन ऐं हुसैन खे टिकट न पर जन्नत जी मालिकी मिली आहे। तवज्जो कर सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से। खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। सच्चो सजण साईं जो गुलाम है इन करे दिल जी ॻाल्हि तोखे ॿुधाए थो वञा त मुंहिंजा दोस्त सहाबा खे जन्नत मिली इबादतुनि ऐं मुहबत जे करे। हसन ऐं हुसैन दिलबर खे रुॻी जन्नत न पर जन्नत जी मालिकी मिली।
अज ॾींहं ताईं उहो निज़ाम न हलंदो आहे जिते ॿ सरदार हूंदा जवाब सुभान अल्लाह जेकॾहिं सदर त हिकिड़ो सदर ॿियो नाइब वज़ीर आज़म त हिकिड़ो वज़ीर आज़म ॿियो नाइब मुंहिंजे मुस्तफ़ा ॿिन्ही खे बराबर जो दर्जो अता फरमायो अगर कायनात में कॾहिं ॿिनि खे बराबर जो दर्जो हो केरनि जो अम्मा बतूल जा बचड़ा इमाम हसन ऐं इमाम हुसैन हन जन्नत जा मालिक उहे जन्नत जी सरदारी उन्हनि जी ख़बर अथई सरदारी त उन्हनि जी आहे पर टिकट वठण वारो केरु अचो मौला अली आहे सुभान अल्लाह पक रखजा जन्नत जी टिकट वंडण वारो केरा वरी चो केरा सुनो अलिया टिकट विरहाइंदो अलिया पर ॾींदो उनखे आ जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदो आहे इहो बि यादि रखिजा ॾींदो उनखे सुनो अली टिकट जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदो आहे छो त मुंहिंजा दोस्त वक़्तु न आहे न त तोखे ज़रूर ॿुधायां त मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां अबू बकर उमर उस्मान कीअं प्यार कयो आहे अहिड़ो प्यार कयो आहे जंहिंजो मिसाल दुनिया में कोन्हे को असां सुन्नी आहियूं इन करे अलीअ जे दर जा ग़ुलाम हसनैन करीमैन जा दीवाना अम्मा बतूल सुहिणीअ जे दर जा गदागर ऐं सुहिणे अबू बकर उमर उस्मान जा सनागर हूं छो त मुस्तफ़ा जो उहो ग़ुलाम आहे जंहिंजो चैन सां प्यार आहे जंहिंजो चैन सां प्यार आहे उन्हनि जो पंजनि कयो बेड़ो पार आहे जो जंहिंजो चैन सां प्यार उन जो पंजनि कयो बेड़ो पार आहे त माहे जुमलो चई हाणे उतां थो सुहिणे अलीअ जी आख़िरी मनक़बत पढ़ा सुभान अल्लाह यारी वारी हिकड़ी पढ़ंदुसि जेका चओ सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जी महबूबे सुभाए है अॼु आवाज़ त मिड़ई मिठड़ा हंग एतिरा मिठड़ा माण्हू वेठा आहिनि आख़िरी मनक़बत छो त सुहिणे वरी ॿियो दफ़ो चवां दिलि खोले चो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक जी माना छा हाज़िर आहियां मुंहिंजा आका हाज़िर आहियां मुंहिंजा आका मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमा कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो है कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो मुर्शिद बेड़ा पार तोते कुर्ब वॾो थींदो कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो जो जो कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो मुर्शिद बेड़ा पार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वॾो थींदो मुश्किल में जो सारी दुआ जो बेड़ो उन्हीअ जो तारी दुआ बेड़ो उन्हीअ जो तारी दुआ बेड़ो उन्हीअ जो तारी दुआ मुश्किल में जो सारी दुआ बेड़ो उन्हीअ जो तारी दुआ बेड़ो उन्हीअ जो तारी दुआ रुक दिल सां यार खे पुकार तोते कुर्ब वॾो थींदो रुक दिल सां सुहिणे खे पुकार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वॾो थींदो जेको मुरीद आहे चयो कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वॾो मुरीदन के भरे है कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो कर यारी दिल सां यार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो मुर्शिद बेड़ा पार तोते कुर्ब वॾो थींदो कंदो जीलानी बेड़ा पार तोते कुर्ब वॾो ऐं अब्दुल कादिर पीर मिलियो जो सुहिणो दस्तगीर
मिलियो मुर्शिद दस्तगीर मिलियो दिल पर दस्तगीर मिलियो अब्दुल कादिर पीर मिलियो सोहणो दस्तगीर मिलियो मुर्शिद दस्तगीर मिलियो कम थी दस भई अयुधार तो ते कुर्ब वदो थी तो कम थी द मिड़े अयुधार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो चीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो चीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी तो हसन हुसैनी हसनी हुसैनी बचड़ो आगे मुरीदन के तो रंगड़ो लाए मुरीदन के तो रंगड़ो लाए हसनी हुसैनी बचड़ो आए हसनी हुसैनी बचड़ो आगे मुरीदन के तो रंगड़ा लाए मुरीदन के तो रंगड़ा लाए साईं जे आधार तो ते कुर्ब वदो थी तो साईं जे आधार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो मुर्शिद बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो सुहणल बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी तो कर यारी दिल सा कर यारी दिल सा यार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो चीलानी बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी तो अब्दुल कादिर जो इनकारी जग में खण दो खूब खुआरी अब्दुल कादिर जो इनकारी जग में खण दो खूब खुआरी जग में खण दो खूब खुआरी जग में खण दो खूब खुआ कर करो न तू इनकार तो ते कुर्ब वदो थी दो कर करो न तू इनकार तो ते कुर्ब वदो थी दो कंदो मुर्शिद बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी दो कंदो दिल पर बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी दो फैज जुड़े जो सिख सारे हर दम पानी जो पीर पुकारे जो आशिक फकीर तो सिख सारे दिल पर दस्तगीर रखे पुकारे दिल पर दस्तगीर रखे पुकारे आशिक फकीर तो सिख सारे सजन साईं सुने यार के पुकारे मुर्शिद सजन साईं के पुकारे जो लहंदो सभिनी जी आहे सार तो ते कुर्ब वदो थी तो लहंदो सभिनी जी आहे सार तो ते कुर्ब वदो थी तो कंदो मुर्शिद बेड़ा पार तो ते कुर्ब वदो थी छो त मुझो मुर्शिद साईं सजणवा मुर्शिद साईं सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जशे शान चला थोड़े पसा संग लाए थोड़े पसा संग लाए खोलो इश्क जो सुने सुतणवा खोलो इश्क जो सुने सुतणवा ओ जेको सजणन जो भी अल्लाह ताला सभिनी खे सलामत रखे सभिनी जी रब हाज़िरी कबूल फरमाए नगर का पहिरीं उथी बीहंदासीं दुरूद और सलाम पढ़ंदासीं पर पहिरीं जी नमाज़ नगर का पोइ विसारजो न उतो सलातो सुभान अल्लाह।